पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर रहनुमा डॉक्टर मंसूर अहमद बाजवा ने पीटीआई की एक और अहम विकेट गिरा दी। पाकिस्तान तहरीक इंसाफ को खैराबाद कहकर मामा रांझा खासखेली ने खासखेली बरादरी समेत पीपी में शमूलियत अख्तियार कर ली। पीपी के सीनियर रहनुमा हाजी शकील अहमद बाजवा, काजी मोहम्मद सादिक, अमीर हसन खासखेली और सैयद अली हैदर शाह की मौजूदगी में नवाब मोहम्मद यूसुफ तालपुर और नवाब मोहम्मद तैमूर तालपुर पर एतमाद का इजहार करते हुए पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कर ली। वाणिया बिरादरी जा उहे आहिनि, कुझु असांजा मंगरा दोस्त आहिनि, कुझु पंजाबी बिरादरी जे जेके असांखे वेझा बिल्कुलु आहिनि। असां वॾो प्रोग्राम कोन्हे को रखियो, जीअं त नवाब साहिबु हुजे हा त पोइ असां वधीक करियूं हा। पोइ अरे अमीर हसन बि मूंखे चयो शार्ट प्रोग्राम रखी थोरो जेको आहे उहो करे वठो, जो अचे हा तैमूर साहिबु त असां वधीक प्रोग्राम रखूं हा। इन करे हाणे असांजो इलाइक़ो बि थोरो पसमांदा आहे। सभु ग़रीब माण्हू आहियूं हिते, न को असांजो पाणी जो वारो, न को असांजो कमु, न को कुझु ॾाढो रिहान आहे। इहे सभु जेको शइ व्यवहार आहिनि सभु असां सभी जेको पाड़े में कढियो आहे। असांजी सॼी बिरादरी आहे इहा हिकिड़ी क़िस्म जी। इन करे त हाणे अवां जी अवां सां कूड़ ॻाल्हायां या अव्हांखे ख़बर आहे त आउं पीटीआई में हुउसि। मुंहिंजी सॼी बिरादरी जेका आहे मुंहिंजी ही आहे, मुंहिंजा सभु बिरादरी वारा बीठा आहिनि। उन सभिनी जो इहो हूंदो हो त बाबा रांझा तूं असांखे माराईंदो, तूं असांखे माराईंदो। पोइ कंहिं वजह सां कुझु नाराज़गियूं हुयूं, उहे असां छॾियूं। हाणे दिलि सां अव्हां सां शामिलु थियूं था, अव्हां बि असां सां उन दिलि सां हलो। असांखे का पंहिंजी लालच कोन्हे को, न को हिन खे का पंहिंजी लालच आहे। बाक़ी थोरो घणो को आहे असांजे पाड़नि जा मसइला आहिनि, उहे जे तव्हां हल कराए ॾींदा त महिरबानी। हिकिड़ो थी असांजे साम्हूं प्लाट पियो अचो, इहो साईं महबूब वारनि अची ख़ाली करायो त भई असां छोकिरनि जी स्कूल ठाहियूं था, हिन सां ज़म करियूं था। पर असांखे हिते गर्ल्स स्कूल जेको सो उहा लाज़मी खपे थी। छोकिरियूं असांजूं हितां खां बि रक्षा करे हुते वञनि थियूं, हाई स्कूल हुते ई आहे। हितां पुराणी कुंडरी खां हेॾां खां होॾां खां सभु वञनि थियूं। इहो जे असांजी महिरबानी थी वञे त इहो असांजो मसइलो हिकिड़ो हल कराए ॾियो त बहितरु रहंदो। ॿियो त असांजो उते जेको फेस 2 ते ट्रांसफार्मर लॻल आहे, हर 15 ॾींहं खां पोइ सड़े थो। 15 ॾींहंनि खां पोइ 5 ॾींहं असां वटि पाणी कोन्हे को हिते खालद कॉलोनी में। 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं कोन्हे को। पोइ बाथरूम जे लाइ बि कोन्हे को। उहो जे अव्हां जो को हथु पेर लॻे त उन जो को मरम्मत को सवली तरह या को उते को नओं लॻाराए छॾियो त तव्हांजी महिरबानी थींदी। बाक़ी आउं पंहिंजी बिरादरी सां गॾु उन जो सॼे जो रायो उहे आहिनि बि पीपल्स पार्टी जा। तव्हां ईंदा हुआ 2018 वाली इलेक्शन में, हाजी साहिबु मुंहिंजा भेण आयो ॿाहिरि 100 मां साथ आऊं, हिकिड़ो मुंहिंजो पीटीआई जो झंडो लॻल हूंदो, ॿिया सभु होॾां हूंदा हुआ। हाणे हू जेको सभिनी जो रायो आहे उहो मुंहिंजो रायो बि आउं उन सां गॾु आहियां। अव्हां जे लाइ इज़त आहे सभिनी जे लाइ। सभु मुंहिंजा भाउ आहियो, को मूंखे को मसइलो पंहिंजो आहे कोन को, न को जे मुंहिंजे पाड़े वारनि जो तव्हां ख़्यालु रखंदा। शकील अहमद बाजवा साहब खे त अचनि। एहतराम हाजी मोहम्मद इसहाक खासखेली साहब, काबिल एहतराम अली हैदर शाह साहब, काबिल एहतराम असांजो भाउ काजी मोहम्मद सादिक साहब, असांजो भाउ हाजी अमीर हसन खासखेली साहब, पीर असद जान, ॿिया बि जेको मौजूद आहिनि, रियान शेवो, महबूब खासखेली, सभु दोस्त वेठा आहियो। असां त काफ़ी अरसे खां कोशिशि कई पे त रांझो खासखेली एॾो सोशल माण्हू आहे, असांखां परे न थिए, पर कंहिं वजूहात जी बिना ते परते वियो हलियो। पर अॼु ॾाढी बिरादरी समेत ॾाढे सुहिणे तरीक़े सां वापसि आयो। असीं हिनखे ख़ुशि आमदीद चऊं था, भलीकार चऊं था, वेलकम चऊं था, पीपल्स पार्टी में शमूलियत थिए। यकीनन ही तव्हांजा इशूअनि लाइ ज़ोर लॻाईंदो रहियो या कंहिं वजह सां नाराज़ थी वियो। पर हाणे जेको कुझु थियो सो थियो। इंशाल्लाह तव्हां पीपल्स पार्टी में इंजॉय कंदा। ऐं पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे ऐं बेशक जेतिरी ही सिंध जी ख़िदमत करे सघे थी, हिन खां वधीक न को पीटीआई करे सघे थी, न को नून लीग करे सघे थी, न ॿी का जमात करे सघे। ऐं ॾाढो सुठो फ़ैसिलो कयो आहे। असीं हिनखे ख़ुशि आमदीद चऊं था। महिरबानी। यादि रांझे असां हाणे छा ॿुधायूं, असां सभु इन्हनि सां गॾु आहियूं। जीअं अॻे ई गॾु हुआसीं, हाणे हीअ आयो त वधीक ख़ुशी थी असांखे। हाणे सभु हिकु थी वियासीं। शकील बाजवा